नाज़रीन, सखर डिवीज़न के नंढनि वॾनि शहरनि तोड़े वाहन बस्तियुनि में सकाफ़त जो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वियो। रैलियूं कढी, मेड़ाका कोठाए, सिंध जे गीतनि ते झुमरियूं हई वियूं। सियासी समाजी धुरियुनि पारां सिंधी सकाफ़त के भरपूर भेटा पेश कई वई। आवाज़ टीवी के सॾ ते सखर डिवीज़न के नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में सिंध जे सकाफ़त जो ॾियारो धामधूम सां मल्हाए धरतीअ सां मोहबत जो इज़हार कयो वियो। सखर, खैरपुर ऐं घोटकी ज़िलनि जे नंढनि तोड़े वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में रैलियूं कढी, तक़रीबूं कोठाए, सुरनि जी वर्खा करे धरतीअ खे भेटा पेश कई वई। सखर में सकाफ़ती ॾियार जी मुख्य तक़रीब प्रेस क्लब अॻियां थी, जिते मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी धुरियुनि जूं रैलियूं पहुतियूं, जिते माण्हुनि सिंध जे गीतनि ते झुमरियूं हुयूं। मीरपुर माथेले, ओबावड़े, डहरकी, रहड़की, सरहद, रेती, मूमल जी माड़ी, खानपुर महर ऐं जरवार समेत घोटकी ज़िले जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती ईद मल्हाई वई। घोटकीअ में मुख्य तक़रीब प्रेस क्लब अॻियां कोठाई वई। STP जसकम, शहरी इतिहाद, PP ऐं PTI समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा कारकुन रैलियुनि जी सूरत में पहुता। मीरपुर माथेले में भुट्टा चौक खां घंटा घर ताईं सिंध तरक़ी पसंद पार्टी, SUP, जसकम ऐं GS तहरीक समेत ॿियनि तंज़ीमुनि तरफ़ां निकितल रैलियुनि में शहरनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। जरवार शहर में सिंधी सकाफ़त जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जॾहिं त सरहद प्रेस क्लब अॻियां बि तक़रीब कोठाई वई, जंहिंमें सैयद शफ़क़त शाह बुखारी, लेखक अयाज़ लतीफ़ दायो, शफ़ी मोहम्मद अबड़ो, आमिर चना ऐं ॿियनि शिरकत कई। नौजवान रागी तालिब हुसैन सावंत क़ौमी गीत पेश करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। ओबावड़े में सकाफ़ती ॾियार जे हवाले सां सियासी समाजी तंज़ीमुनि पारां रैलियूं कढी पंहिंजी झूनी सकाफ़त ऐं तहज़ीब सां मोहबत जो इज़हार कयो वियो। रोहड़ी, कंधरा, पनोआकल ऐं सालह पट में बि सकाफ़ती रैलियूं कढी तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं। खैरपुर, गंबट, अहमदपुर, रानीपुर, पीरयो ॻोठ, फैज़गंज, कोट लालू, ठरी, मीरवा, करूंडी, बोज़दार वॾा, सेठारजा, अकरी, चौदगी, नारो, खोड़ा, रिपड़ी, कोट ॾेजी, हिंगोरजा, सगियूं, सुईगेस ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बि सकाफ़ती रैलियूं कढी पंहिंजे धरतीअ सां मोहबत जो इज़हार कयो वियो। फैज़गंज, पक्का चांग, अकरी, भंगू, बेहण ऐं कोट लालू में बि क़ौमी काज मल्हायो वियो। ठरी मीरवा में जसकम पारां राजा अल्ताफ़ ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जॾहिं त करूंडीअ में बि क़ौमी काज में नौजवाननि टोपियूं ऐं अजरक पाए शिरकत कई। नारे ऐं चूंडके में बि सकाफ़ती ॾियारो धामधूम सां मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि तोड़े शहरनि सिंधी वेस पहिरें गीतनि ते झुमरियूं हुयूं। पीरे ॻोठ में जसकम ऐं सिविल सोसाइटी पारां रैली कढी वई। सिंध जे नाले वारनि रागियुनि महबूब शाह, यूसुफ जोगी गीत ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो, जॾहिं त बोज़दार वॾा में सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। खोड़ा में सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरनि लियाकत अली चना, मोहम्मद ॾिनो लाखो, ख़ादिम हुसैन रतड़, मोहम्मद अली उजण ऐं ॿियनि जे अॻवानी में अब्दुल वाह खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। सोभे देरे में जसकम अॻवान करम सामटियो, सिंध सोशल फोरम जे अॻवान मोहम्मद उर्स सहतो ऐं ॿियनि जे अॻवानीअ में रैली कढी वई।